तू खातून जन्नता मुझा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब फरमाया खुशबू जन्नत जी खुशबू है यो कपड़ो हो जन्नत जो कपड़ो हो अवा जेके अगे तेरा उन औरतन जा न ॾिठा हा ये दुनिया जो औरतूं न हुयो बल्कि अल्लाह पाक जन्नत जो होरो अम्मा साइंडा मोकलियो हुयो वह शान वारी वह मान वारी अमा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अनहा मुझा प्यारा दोस्तो अम्मा साण जने भी रसूलुल्लाह जी दरबार में ईंदी हुई तवा अंदाजो लगायो त न्याणी अचे पे उन ला थी बीहंदो न पे कोन बीहंदो पर जडे न्याणी ना पे ईंदो तो उन टेम न्याणी उथी सके थी पर रसूलुल्लाह जी दरबार में अम्मा खातून जन्नत ईंदी हुई तो रसूलुल्लाह उथी ही हथ खणंदा हुआ पाण फरमाईंदा ओ खातून जन्नत ओ जन्नती औरतन जी सरदार हलिया मुझा प्यारा दोस्तो वा अम्मा साण रदी अल्लाह ताला अनहा हिकड़े ॾाड़े अम्मा साण रब पाक जी दरबार में इमाम हसन हुसैन रदी अल्लाह ताला अनहुमा बीमार था मुझा प्यारा दोस्तो हैदर करार ऐं अम्मा साण अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अनहा अल्लाह पाक जी दरबार में बास बासी दुआ घुरी मौला इमाम हसन हुसैन के शिफा अता फरमा असां तुंहिंजे लाइ 3 ॾींहं रोज़ा रखंदासीं फकीरी गरीबी हाला रब पाक इमाम हसन हुसैन के शिफा अता फरमाए घर में यो हाल हो जो हैदर करार हिकड़ी या 2 मानी जो अटो उधारे वठी आया उधारे पैसा उधारे आया हिकड़े फुलके जो हिकड़े पुड़ जो हिकड़े मानी जो अटो वठी आया मुझा प्यारा सुबह जो रोजो पानी ते रखियो असा तवा जे करे अज सेरी ते मिसाल उथी न सगूं त पो असा के बानो मिली विंदो त बाबा सर रोजो मुखा झलजी कोन थो ईमान जी तकाजा है यो ईमान जी तकाजा है सिर्फ ईमान हुजे बाकी इंसान बर्दाश्त करे थो वने शाबाश उन सहाबा इकरामन के जेके रोजो रखी करे जाबुल इलाके में वने पंजी मजदूरी कंदा हा हक हलाल जी रोजी कमाईंदा हा मुझा प्यारा दोस्तो उन टेम रात डी रोजो होंदो हो सिर्फ मगरिब का इशा ताही मुझा प्यारा मुसलमान बाहरो खाइण पीण जी इजाजत होंदी हुई पर शाबाश उनन किया अम्मा साण अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा ऐं हैदर करार अली अल मुर्तदा रदी अल्लाह ताला अन्हुमा ऐं उन्हनि जी बानी टिन ॼाणा पाणी जे मथे रोज़ो रखियो आ सॼो ॾींहुं बुख ऐं उन ते रोज़ो रखी करे गुज़ारियो शाम जो टेम थियो आ हज़रत हैदर करार विया अटो उधारे आया मुंहिंजा प्यारा हिकड़ी मानी तयार 3 ॼाणा शाम जे टेम 2 मिनट रहा कुछ वक्त इफ्तारी में रहो बाहर आवाज आयो दरवाजे खटखट आई हैदर करार दरवाजे ते आया पाण फरमायो केर चयाए बाबा मां गरीब आया मिस्कीन आया ओ मिस्कीन हाल को दुनिया जे मथे मुझो सारो नाए ओ हैदर करार जे करे का मानी हुजे त मुखे अल्लाह जे नाले अता फरमा सखी त ये हुआ वो नबूवत इनके घर के है विलायत इनके घर के है शुजात इनके घर की है गुनाहगारो न घबराओ कयामत में गुनाहगारों को बख्शवाना आदत इनके घर की है पाण आया मुझा प्यारा दोस्तों वह मानी खणी उन साहिल खे अदा फरमायो
पानी जे मथे रोज़ो खोलियो बे ॾियारे वरी पानी ते रोज़ो रखियाऊं बे ॾींहुं भी रोज़े में रहिया शाम जे टेम हिकड़े मानीअ जो जेतिरो अटो उधारे आया जॾहिं 10 मिंट रहिया मुंहिंजा प्यारा इफ्तारीअ जे लाइ अची वेठा साहिल आयो दरवाज़ो खिड़खिड़ाए ओ हैदर करार मां यतीम आया मुंहिंजा माउ पीउ न आहिनि तो मदीनतुल मुनव्वरा में मुंहिंजो ॿियो सारो न आहे हैदर करार अल्लाह जे नाले ते मूंखे मानी अदा फरमा हैदर करार उहा बि मानी ॾिनी पाणीअ ते रोज़ो खोलियो जेॾी भी मुंहिंजा प्यारा दोस्तो ईअं ई थियो शाम जे टाइम इफ्तार जे टाइम ते आयो साव सवाली चवण लॻो मां कैदी आहियां कैद खां आयो आहियां अलाए केतिरा ॾींहं मानी न खाधी आहे अलियल मुर्तदा हैदर करार मुंहिंजा प्यारा दोस्तो उहा मानी में हुन कैदी खे ॾिनी टे ॾियारे इहो आलम हो जो रसूलुल्लाह जे दरबार में आयो किथे किरियो किथे उथियो एॾो कमज़ोर थियो अल्लाह जे हबीब फरमायो हैदर करार छा थियो आहे ॻाल्हि पूरी ॿुधायां या रसूल अल्लाह मुंहिंजो ऐं मुंहिंजी फातिमा ऐं मुंहिंजी जेकी खादमा इन जो हाल ही मसलो हीअं थियो आहे फ़कीर गरीब टई ॾियारा आया मां असां उन्हनि खे मानी ॾिनी अल्लाह जे हबीब हैदर करार खे भाकुर जली फरमायो हैदर तुंहिंजी सखावत कुर्बान हैदर तुंहिंजे रोज़न ता कुर्बान ऐ हैदर करार तुंहिंजी ज़िंदगी खे शाबाश ऐ हैदर अल्लाह पाक तुंहिंजी कुर्बानी तुंहिंजी सखावत कबूल फरमाई फरमायो अल्लाह पाक हींअर मूं वटि जिब्रील मोकिलियो त या रसूल अल्लाह हैदर करार खे जो रब पाक तोखां इम्तिहान वरितो उन इम्तिहान में 3 मरतबा तूं कामयाब थिया पहिरें ॾींहुं साहिल आयो इहो साहिल को आम माण्हू न हो जिब्रील हो ॿिए ॾींहुं भी जिब्रील हो टे ॾींहुं भी जिब्रील हो ऐं हैदर करार रब तोखे आज़मायो पियो पर अल्लाह पाक तो हैदर करार ऐं ख़ातून जन्नत खे आज़माइश में पातो आहे आज़माइश में कामयाब पातो आहे ही ओ मुंहिंजा प्यारा सुहिणो हैदर करार ऐं ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजा प्यारा दोस्तो जन्नती जवाननि जी अम्मा जन्नती औरतनि जी सरदार ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा क़यामत जे ॾियारे जॾहिं इन जी सवारी ईंदी आवाज़ ईंदो गुद्दुल अबसार मैशर जे मैदान में अचण वारो अखियुनि खे हेठि कयो मुझे नबियन जे सरदार रसूलुल्लाह जे न्याणी जी सवारी थी अचे प्यारा दोस्तो वो हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हुमा मुझा प्यारा दोस्तो जिंजो शान अल्लाह पाक मकाम बुलंद फरमायो आ नबी पाक के नबियन जो सरदार बनाए त हैदर करार के वलियन जो सरदार बनाए इमाम हसन के जवानन जो सरदार बनाए त खातून जन्नत के जन्नती औरतन जो सरदार बनाए रसूलुल्लाह जे नाले के नालन जो सरदार बनाए रसूलुल्लाह जे दीन के दीनन जो सरदार बनाए मुझे ख्याल में इहो मसलो जेकॾहिं आयो आहे त अवां जी ख़िदमत में चवंदो हला पोइ हलो था हैदर करार जे शान ॾांहुं कल या टियों ॾींहुं मुझे ख्याल में हिंदुनि जी होली केॾा फेसबुक ते पर असांजा नाम निहाद मुसलमान जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त ईद बि साॻी होली बि साॻी माज़ल्ला ईद बि साॻी होली बि साॻी ईअं चवनि था ऐं उन्हनि खे मुबारकबाद ॾियनि था नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इस्लाम दीन इस्लाम तमाम दीननि खां आला आहे फ़ौक़ियत हासिल आहे को भी उन जे बराबरि हमसरी नथो करे सघे ऐं जेको भी चवे थो त होली साॻी ईद साॻी मुबारक ॾियण जाइज़ आहे रसूलुल्लाह फरमायो जेको उन सां मुशाबत रखे सो असां मंझा न आहे
असांजो दीन आला आहे, चओ असांजो दीन अफजल आहे, तमाम दीनन जो सरदार आहे। मुझा प्यारा दोस्तो, अल्लाह जे हबीब जो खानदान, तमाम खानदान जो सरदार सैयदना हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु, मुझा प्यारा कूफा जी बसरा जी एक जामा मस्जिद में पाण मस्जिद में आया, वाइज फरमाइन पिया, वाइज फरमाइंदे पाण फरमाइन था सल्लोनी अम्मा दूनल अर्श। मस्जिद में अचण वारो जेको अर्श अज़ीम खां हेठा सो मूंखां सवाल कयो। अर्श जे हेठ जेकी भी शइ आहे उन जे बारे में तव्हां मूंखां सवाल करे सघो था। प्यारा मुसलमान बारो, हिकिड़ो माण्हू उथी बीठो आहे, चवण लॻो हैदर करार तो वॾी दावा कई आहे। प्यारा मुसलमान बारो, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम, अल्लाह जे प्यारे महबूब जे दामाद हैदर करार फरमायो, सवाल करण वारा तुंहिंजो सवाल बराए तनकीद न हुजे, तुंहिंजो सवाल इस्लाह जे लाइ हुजे त सही आहे। उहो चवण लॻो ऐ हैदर, छा कॾहिं तो रब खे ॾिठो आहे? सैयदना अली अल मुर्तज़ा फरमाए था त हैदर करार उन रब जी इबादत न कंदो आ जंहिं पुनल रब खे न ॾिसे। उन महफ़िल में ॿियो माण्हू उथे बीठो, इंसानी सूरत आ जी। अली अल मुर्तज़ा सलात पढ़ मुझे अहमद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, ओ उथी बीठो आ, चवे तो हैदर करार बुधा ऐन जिब्रील, हिन वक्त जिब्रील अमीन किथे आए? फनज़र अलियन इल समाए सुम्म नज़र इलल अर्द सुम्म नज़र इला शिमालन सुम्म नज़र इला यमीन। हैदर करार आसमान ॾा ॾिठो, वरी ज़मीन ॾा निहारियो। हैदर करार ओला ओभर मथे हेठ शिमाल जनूब गुरूब ॾा ॾिठो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मां वजदतो हो जिब्रीला, हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम खे न पादाई, मुस्कुराए हैदर करार फरमायो त ऐ सवाल करण वारा, मूंखे अल्लाह न बुलाए, इहो सवाल करण वारो तूं ई जिब्रील अमीन आहे। जी तोखे कीअं ख़बर पई त मां जिब्रील अमीन अलैहिस्सलाम आया? चयाई जिब्रील जॾहिं तो मूंखां सवाल कयो, मूं सिदरतुल मुंतहा ॾांहुं निहारो, उते जिब्रील कोन हो। मूं आसमाननि जे चपे चपे में निहारो, उते जिब्रील मूंखे कोन मिलियो आहे। मां ज़मीननि ॾांहुं निहारो, जिब्रील कोन हो। मां मस्जिदनि ॾांहुं निहारो, मक्तबनि ॾांहुं निहारो, मदरसनि ॾांहुं निहारो, उते जिब्रील कोन हो। ओला निहारो, ओभर निहारो, हेठ निहारो, मथे निहारो, जन्नत ॾांहुं ॾिठो, पर जिब्रील मूंखे किथे बि नज़र न आयो। मूं भायो त सवाल करण वारो को ॿियो नाहे, इहो ई जिब्रील अमीन आहे। कई सवाल कयो, हैदर करार, भला इहो जेको तरफ़ैन जो इल्म अल्लाह पाक तोखे कीअं था फरमायो आहे? फरमायो जंहिं अलीअ जे लाइ रसूलुल्लाह फरमायो जे त अना मदीनतुल इल्म व अलीउल बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां ऐं उन शहर जो दरवाज़ो हैदर करार आहे।
पो तव्हां अंदाज़ो लगायो दरवाजे खां अलावा को दीवार फलांगे अचे, को दीवार टपी अचे त उनखे असां चोर तसव्वुर कंदा आयो। ईअं जेको हैदर करार जे इन चौकट तां थी न ईंदो असां उनखे अकीदे जो चोर सॾींदासीं, ईमान जो चोर सॾींदासीं। जंहिंजे लाइ रसूल अल्लाह फरमायो त मां इल्म जो शहर आया ऐं हैदर करार उन शहर जो दरवाज़ो आहे। फरमायो अञा ॿुधा हैदर करार फरमायो हिकड़ी वजह मुझे इल्म जी ही आ जो अल्लाह पाक मुझे मथा आसमान रोशन कया। फरमायो जॾहिं मुझे मदीने जे मीर खे मां गुस्ल ॾिनो आ, गुस्ल ॾियण खां बाद में मुझे हबीब जे रुखसारन मुबारकन ते उन गुस्ल जा कतरा रहिजी विया। मां हैदर करार उहे जॾहिं खां गुस्ल जे रहण वारा कतरा चूसिया जीअं उहो सीने में पाणी लथो, अल्लाह पाक ज़मीन आसमान खे हैदर करार जे मथां अयां फरमाए छॾियो आहे। ऐं ॿी वजह ही आहे पाण फरमायो जॾहिं मां हिन दुनिया जे मथे आयसि, सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह, जंहिंजी पैदाशी काबो हुजे, जंहिंजो अखियूं खुलनि त रसूलुल्लाह जी गोद मुबारक हुजे, सुभान अल्लाह। फरमाया ॿी वजह ही आ जॾहिं मां काबतुल्लाह में मुंहिंजे अम्मा जी जल काबे में आ, वीम जो विलादत जो टेम वेझो आयो, ॿी जगह न काबतुल्लाह जे अंदर मूंखे विलादत ॾिने पैदा कयाई। मुझा प्यारा दोस्तो हैदर करार जो अखियों खुलन न पयो, अखियों बंद आहियो। मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो अम्मा फातिमा बिन्त असद रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाते दुनिया जी औरतुनि खे बच्चो जमंदो आहे ॾाढो ख़ुशि थींदो आहिनि, औलाद थींदो आहे ॾाढो ख़ुशि थींदो आहिनि, पर फातिमा बिन्त असद खे औलाद थियो आहे ख़ुशि न आहे। छाजे लाइ जो अलाए ॾींहं गुज़री विया, हैदर करार अखियूं खोले कोन पियो। मुंहिंजा प्यारा मुस्लमान ॿारो रसूलुल्लाह जी दरबार में खणी आए, या रसूलुल्लाह मायरो अमर ख़ुशि थींदी आहे, बच्चो पैदा थींदो आहे, पर मुंहिंजो बच्चो अलाए छा थियो आहे जो हफ़्तो गुज़री वियो आहे अञा ताईं अख कोन पियो खोले, अख न पियो पटे। रसूलुल्लाह पंहिंजे हंज मुबारक में रखियो आहे, सुभान अल्लाह। उन अलीअ जो छा मक़ाम हूंदो जंहिं रसूलुल्लाह जे गोद में रानल मुबारकनि दे अखियूं खोलियो, पाण हंज में रखी फरमायो हैदर। हजरत अली अखियों खोले चवण लॻो महफ़ल हसीन तुंहिंजी, महफ़ल हसीन तुंहिंजी, तुंहिंजा हसीन माणा हित पीर मीर आया, हित पीर मीर आया, नाणे बिना विकाणा महफ़ल हसीन तुंहिंजी, महफ़ल हसीन तुंहिंजी, तुंहिंजा हसीन माणा हित पीर मीर आहिनि, नाणे बिना विकाणा महफ़ल हसीन तुंहिंजी। आया वॾा शिकार पर शिकार थी विया, आया हुआ ख़रीदण पर अण मुल्क पे विया, आया हुआ ख़रीदण पर अण मुल्क पे विया। हे वापार तुंहिंजा जाले, हे वापार तुंहिंजा
थकल नेड़न माणा महफल सीन तुझी प्यारा मुसलमान भाइयों अख जो हैदर करार खुलिया हैदर करार गौद रसूलुल्लाह पाइया सामो वद्दो हवारो चेरुआ चवे तो मुस्तफा शान आवाजो शाइया मुस्तफा शान आवाजो शाइया अज ताएं अहड़ी रब तो जड़ी अज ताएं अहड़ी रब तो जड़ी तस्वीर कैजी ठाइया मुस्तफा शान आवाज जो शाहिया दावर जा दीदार अवामा आया नजर अलवार अवामा दावर जा दीदार अवामा आया नजर अलवार अवामा जिन तो खिडठो रब खे ॾिठो जिन तो खिडठो तई रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी गवाइया मुस्तफा शान आवाज शाइया प्यारा मुसलमान मारो हैदर करार साला जा हबीब मुखात्या पाण फरमायो ओ हैदर भला तो अखो खोलियो न थे छाजे करे ज़बाने हाल सा हैदर करार अलक या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां पुनल रब सा वायदो करे आयो हस दुआ घुरे आयो हस त मुजा मालिक मौला मां जरे दुनिया जे मथे वञा या अल्लाह मुझो अखियों तेस ताईं न खुलल जेस ताईं तुंहिंजो हबीब साम्हूं न ॾिसां पो अखियूं खोलियो त रुख मुस्तफा जे मथा नजर पई आ चेहरे अनवर जे मथा नजर पई आ पो ॾिठो चेहरो अनवर जो ॾिठो तेरो मदनीअ जो से घरड़ा कीअं वारी जो ॾिठो चेहरो अनवर जो से घरड़ा कीअं वारी जो वसन था नूर जा बादल वसन था नूर जा बादल सदादा इम मदीने में वसन था नूर जा बादल अरे हैदर करार जो शान दा आला है पर अम्मा फातिमा बिन्त असद जेके हैदर करार जी वालिदा माजिदा मुझा प्यारा दोस्तो उन जो भी रब शान आला रखियो आ माशरे में अल्लाह जा हबीब जरे ईंदा हा मुझा प्यारा दोस्तो फातिमा बिन्त असद हैदर करार जे वालिदा उथी भी रंदी आए मुझा प्यारा जेके मुनाफिक वा काफर हा ओए चवण लगा फातिमा अल्लाह जा नबी तो खां नंढा आहिनि रसूलुल्लाह तो खां नंढो आ ओ फातिमा बिन्त असद असांजे हिन माशरे खे ख़राब न कर माशरे जो माशरे खे बिगाड़ न किया हू नंढो आ तू उन जे लाइ छो थी उथे हुनखे उथण घुर्जे मुंहिंजा प्यारा अम्मा सा फरमाते मुंहिंजा प्यारा फातिमा बिन्त असद हैदर करार जे वालिदा फरमाते त मां पाण कोन उथंदी आहियां का ताक़त जेके मूंखे उथारे रसूलुल्लाह ॾांहुं बिहारींदी आहे हिन कुर्सीअ ते ॿधऊं जंजीरन सां डावणन सां 15-15 10 डावणियूं विधो मुंहिंजा प्यारा दोस्तो चौहान केर कहिड़ी ताक़त आहे भला तोखे उथारे ॾेखारे मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो रसूलुल्लाह साम्हूं आया त भेटाए साईं रहमतुल्लाह अलैहि फरमायो ॾावणियो 15 पेंद पियास
डडावणो 15 पेंद प्यास पर जडे सजण डिठास त छिरक हिकड़े छिनिया डडावणियों 15 पेंद यानी तरह तरह जो जंजीरों हणी छड़ाऊं पर जडे अल्लाह जो हबीब रसूल आज़म सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी जात बा बरकात आही त मुजा प्यारा दोस्तों बुजुर्गो अम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा अम्मा फातिमा बिन्त असद हैदर करार जी वालिदा उथी बीरिया जंजीरों टुटी वयो मुजा प्यारा मुसलमान बारो वो हैदर करार शान ए मर्तबे मकाम वारो मुझा प्यारा दोस्तों अल्लाह पाक उन जो वडो शान मर्तबो ऐ मकाम रखियो आ सलाद पढ़ बुधाया सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह प्यारा मुसलमान बारो ओ हैदर करार जिनजी बसारता कुर्बान पान कोफा में मुझा प्यारा दोस्तों फजर जी नमाज अदा करण पिया त हिन पासे शोर थियो वेड़ण जो आवाज आयो पान फरमायो इन्हनि खे वठी आया वो पंहिंजा ज़ाल मुड़स पाण में विड़न था अब छो था विड़ो ज़ाल चयो त साईं ही मुंहिंजो घर वारो आहे पर जॾहिं खां मुंहिंजी शादी थी त मुंहिंजे वेझो नथो अचे साईं जिन मुस्कुराए फरमायो अम्मा हिकिड़ी ॻाल्हि पुछां साईं पुछ फरमायो जीअं अन मन ॻाल्हि हुजे त ॿुधाइजे जे न हुजे त चओ न शवायद नबूवत वारे लिखियो आहे अल्लामा अब्दुर्रहमान सफूरी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त हैदर करार सुणे अली अल मुर्तदा फरमायो पुछो तुंहिंजी सौत सां मोहब्बत हुई हा साईं उन मजा तोखे औलाद थियो हा साईं जी उन औलाद खे नाजायज़ औलाद खे लिकाइण जे लाइ करे तो पंहिंजी अम्मड़ खे सर्व ॻाल्हि ॿुधाए हा साईं फरमायो रात जे अंधेरी तारीख़ में उन बच्चे के तो जंगलात में वनी जन्म ॾिनो हा साईं कपड़े में वेड़े उनके आमदो रफ्त वारो जेको रस्तो हो तो उन जे मथा उछलाए छॾियो हा साईं पो तू ऐं तुंहिंजी वालिदा मोटी आया पर लाज़मिया तू भी अम्मा अम्मड़ हुई हू तुंहिंजो बच्चो हो तुंहिंजो खून हो अलाई देर हली अॻियां हली तो पोइते निहारियो हा साईं ई वाक़ई ईअं आहे फरमायो पोइ हिकिड़ो कुत्तो आयो उन बच्चे वटि जी साईं ईअं आहे तो उन कुत्ते खे भॼाइण जे लाइ पत्थर हयो पत्थर कुत्ते जे बजाए तुंहिंजे उन बच्चे खे निरण में लॻियो पर ख़ौफ़ जी वजह सां त मता करो को माण्हू मूंखे ॾिसी वठे मुंहिंजा प्यारा दोस्तो हो साईं आऊं बच्चे खे छॾे हली आयसि साईं जिन फरमायो मां ही उहो बच्चो थई ही उहो बच्चो थई निरण तां लाइ रुमाल हटा जे उन पत्थर जो निशान त तुंहिंजो पुटु आहे रब अवां खे जुदा रखियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो उन माई साहबा जीअं उन जवान जे हिन निरण तां हटायो त उहो पत्थर जो निशान मौजूद आहे हैदर करार फरमायो अम्मा वठी वञ ही तुंहिंजो बच्चो आहे घर वारो नाहे चई पुट ही तुंहिंजी अम्मड़ा घर वारी नाहे ही सर्व हिन जी भुलपथी आहे उतां कई तोखे बच्चे खे खयो ऐं पाले निपाए या भी उहो इलाइक़ो छॾे हिते आई उन कंहिंखे बि ख़बर न आहे त हे मां पुट आहिनि पर मां हैदर जी बसारत ॿुधाए थी त अवां ॿई मां पुट आहियो वो अली अल मुर्तदा हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजा प्यारा वॾो अल्लाह पाक मकाम ऐं शान मर्तबो रखियो आहे प्यारा दोस्तो अल्लाह पाक मुंहिंजा अल्फाज क़बूल मंज़ूर फरमाए हिकिड़ो नंढड़ो ऐलान आहे नंढड़ो मिस्कीन आहे ग़रीब आहे वीचारो वालिदैन सवा ग़रीब आहिनि पर पोइ आऊं ख़िदमत जे लाइ खणंदो आहियां तालिब इल्म बि आहे
मूंसां गॾु राति जी ख़िदमत में हूंदो आहे पर 2 शेर नात जा पढ़ंदो इन मिस्कीन सां तव्हां मदद ज़रूर कजो अल्लाह अवां जी इहा ख़िदमत क़बूल और मंज़ूर फरमाए सिर्फ़ 2 शेर पढ़ंदो उन खां बाद सलात व सलाम पढ़ंदासीं अला मुहम्मदिन मादिनिल जूद वल करम व अला आलिहि व असहाबिहि अजमईन इलाही तो आसान कुनी मुश्किलात बेहुरमत मोहम्मद अलैहिस्सलाम इलाही बहक़े नबी नामिदार मराम कुन बरोज़ मेशर शर्मिसार इलाही बहक़े मोहम्मद रसूल दुआ इमारा बदरगा कबूल इलाहुल आलमीन हिन पाक महफिल जो जेको इनकात थियो